मूंखे लाश घुर्जे, ओठे जो लाश घुर्जे। जेसि ताईं तव्हां ओठे जो लाश मुंहिंजे कदमनि में नथा उछलायो, तेसि ताईं मुंहिंजी दिलि खे सुकून न मिलंदो। कुझु माण्हू ओठे जे पुठियां वयल आहिनि। तव्हां जावेद ऐं ग़ुलाम खे बि हुननि जे पुठियां बछे छॾियो आहे। जेकॾहिं हाणे असां बि ओताक ख़ाली करे वञूं ऐं ओठो हिते पहुचे त पोइ कमीनो कंहिं जाइ जो मुंहिंजी ओताक में अची कमाल खान जे मथां पिस्टल थो रखे निरार ते। हुनखे पंहिंजे मौत जो ख़ौफ़ न थियो। ॾींहं ॿिनि में ओठे जो कमु पूरो थी वेंदो। तव्हां रुॻो पंहिंजी कावड़ खे क़ाबू में रखो बाबा साईं। फरीद, हिन दिलि में बाह थी भरे बाह, ऐं इहा बाह ओसि ताईं ख़तमु न थींदी जेसि ताईं मां ओठे खे पंहिंजे पेरनि में झुकायां नथो। जेकॾहिं तव्हां इहो कमु नथा करे सघो त पोइ मां पाण ओठ जे पोयां वेंदुसि। पोइ मां मरां या बचां, उहो मुंहिंजो नसीबु। न सरकार, असां तव्हांखे कॾहिं बि नुक़सानु रसाइण कोन ॾींदासीं। असांजे हूंदे तव्हां ओठे जे पुठियां वञो, इहो असांखे मुनासिबु कोन थो लॻे। ख़ुदा न करे जेकॾहिं तव्हांखे कुझु थी पियो त पोइ असांजो छा थींदो? करम, जेकॾहिं तूं चाहीं थो त मां ज़िंदा रहां त पोइ सुभाणे के ॾींहं में हिन ओठे वारिस जो लाश मां ओताक ते टंगल ॾिसां। वॾे माण्हुनि खे ख़बर पए त कमाल खान केॾो कहारी आहे।